वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इस्लामाबाद ते चढ़ाई करण न ॾींदासीं। पाकिस्तान जो को बनाना रिपब्लिक नाहे। जेकॾहिं को हथियारबंद जथो आयो त उनखे मुंहुं ॾियण जी तयारी करे छॾी आहे। रेंजर्स, एफसी ऐं पुलिस जी सूरत में नफ़री मौजूद आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त ड्रोन आंसू गैस जी हासिलात लाइ क़दम खयां पिया वञनि। कोशिश हूंदी त ताक़त जो इस्तेमालु एहतियात सां कयो वञे। 2023 मुल्क में आम चूंडनि जो साल आहे। इमरान ख़ान जे बयाने जी का हैसियत नाहे। इमरान ख़ान जूं पॉलिसियूं मुल्क दुश्मन आहिनि। राणा सनाउल्ला जो चवणु हो त 2023 मुल्क में आम चूंडनि जो साल आहे। इमरान ख़ान जे बयाने जी का हैसियत नाहे। इमरान ख़ान जूं पॉलिसियूं मुल्क दुश्मन आहिनि। महांगाई तहरीक इंसाफ़ जे दौर में शुरू थी। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त जेकॾहिं वक़्त ते मुश्किल फ़ैसिला न कयूं हा ऐं सियासत बचायूं हा त मुल्क खे वॾो नुक़सानु थिए हा। मक़बूलियत जी दावा कंदड़ ॿुधाइनि त उन्हनि 4.5 सालनि में छा कयो। ॿोॾि जी तबाहकारियुनि जा ज़िम्मेवार असीं न आहियूं।